पाण थी पाण पंहिंजो रखवालो कंदा आहिनि। पोइ भला मां कीअं केला पटायां हिते विढ़ंदा मूंसां बि। हाणे हिननि जो मालिक मां आहियां, मूंखां सवाइ ॿियनि सभिनि सां विढ़ंदा। अगरि तूं ख़रीद कंदे त पोइ तूं हिननि जो मालिक थींदे, पोइ तोखे हथ बि न लाहींदा, ॿियो को पटींदो त हुनखे ॾंगींदा। पोइ त हे वॾो कम जो शइ आहे, हे जीअं हथनि में वञणु न खपे। पोइ घणा वठंदे पैसा? हिननि केलनि जा तोखां 50,000 वठंदुसि बसि। अड़ी हे सस्ते में ठही वियो आहे, तकड़े में पैसा ॾियां। ठीकु आहे पैसा ॾियां थो। हे वठ। हा सही आहे, हाणे हे केला सभु तुंहिंजा आहिनि। हा हाणे हिननि केलनि जो मालिक मां आहियां, हिननि खे चई छॾे। हा ठीकु आहे। हे मुंहिंजा केला सभई गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अॼु खां पोइ तव्हांजो मालिक हे भाऊ आहे, हिनखे कुझु बि न चइजो। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। अरे हे भाऊ सां गॾु केला बि विया। बे भाऊ